नाज़रीन हेडलाइंस हमारी ठिते वहाँ से हम खबर शेयर कर रहे हैं। इसहाक डार वज़ीर आज़म जा अख्तियार इस्तेमाल नथो करे, वफ़ाक़ी हुकूमत जो चवण आहे। इसहाक डार के डिप्टी वज़ीर आज़म जो एज़ाज़ी उहिदो ॾिनो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो चवण आहे इसहाक डार के नायब वज़ीर आज़म बणाइण ख़िलाफ़ दरख़्वास्त वफ़ाक़ी हुकूमत सिंध हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। साॻी नौइयत जे पहिरें केस ते अदालतुनि जा कहिड़ा फ़ैसिला आया, चीफ जस्टिस इहो पुछाणो कयो आहे। 2012 में लाहौर हाई कोर्ट परवेज़ इलाही जे नायब वज़ीर आज़म जी मुक़ररी ख़िलाफ़ कहिड़ो फ़ैसिलो ॾिनो, अदालत पारां इहो पुछाणो कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फ़ी चांडियो खां। जी ज़ुल्फ़ी, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी, परदेही वज़ीर इसहाक डार के नायब वज़ीर आज़म बणाइण वारो मामलो परदेही वज़ीर इसहाक डार के नायब वज़ीर बणाइण ख़िलाफ़ हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल थी हुई, जंहिंजी अॼु ॿुधणी थी आहे। वफ़ाक़ी हुकूमत दरख़्वास्त ते लिखत में जवाब जमा कराए छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत लिखत वारे जवाब में लिखियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत इसहाक डार के डिप्टी वज़ीर आज़म जो एज़ाज़ी उहिदो ॾिनो आहे। इसहाक डार वज़ीर आज़म जा अख्तियार इस्तेमाल नथो करे सघे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट शफ़ी मोहम्मद सिद्दीकी चयो त साॻी नौइयत जी पहिरें केस ते अदालतुनि जा कहिड़ा फ़ैसिला आया आहिनि। 2012 में लाहौर हाई कोर्ट वज़ीर आला परवेज़ इलाही नायब वज़ीर आला परवेज़ इलाही जी मुक़ररी ख़िलाफ़ कहिड़ो फ़ैसिलो ॾिनो हुयो। उन केस बाबति जेको बि अदालती रिकॉर्ड आहे उहो अदालती समूरो रिकॉर्ड अदालत में पेश कयो वञे। वकील दरख़्वास्तदार इसहाक डार वकील दरख़्वास्तदार चयो त इसहाक डार खे नायब वज़ीर आज़म तौरु मुक़ररु करण का बि कानून साज़ी न कई वई। इसहाक डार जी डिप्टी वज़ीर आज़म जे उहिदे ते मुक़ररी नोटिफिकेशन कालादम करार ॾिनो वञे। अदालत दरख़्वास्त जी ॿुधणी 2 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुल्फ़ी अपडेट करण जे लाइ।